वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अमर तो सॼी ज़िंदगी राजन खे विड़ायो, माण्हुनि जा घर फिटाया, तकलीफ़ ॾिनूसीं हेॾियूं ज़ीनत खे, ऐं पाण बि सुख जो साह न खई। पर अमर इहो कॾहिं सोचियो अथई उन मथो नाराज़ थी पए त पंहिंजे मथां केॾो नज़रो किरंदो? अरे अब्बा, पाण बि कॾहिं सुख जो टुकर त कोन खाधोसीं न, सदाईं सूरनि में रहियासीं। इहो ई मां काल्ह खां सोचे रहियो आहियां त जीअं शादीअ जा ॾींहं वेझा थिया आहिनि तीअं तीअं ज़ीनत उदास रहण लॻी आहे। उदास छो? छोरी शादी में ख़ुशि कोन्हे छा? अमर उहो ख़ुशि कीअं न हूंदी, उनजो त सोच में साह आहे। उदास छो पई रहे, कहिड़ी परेशानियूं अथसि? अमर अहिड़नि मौक़नि ते यतीम छोकिरियुनि खे पंहिंजी माइरूं यादि ईंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त ज़ीनत खे बि पंहिंजी माउ यादि अचे पई ऐं हुनजी ज़रूरत महसूसु थिए। हाणे इहे सभु ॻाल्हियूं तूं मूंसां पियो करी, पोइ मूंखे इहो ॿुधाए कहिड़ी मोट जी उमेद रखी अथई? अम्मा आऊं चवां थो त कुझु ॾींहंनि लाइ तूं ज़ीनत जी सची मुची माउ थी, उनखे माउ वारो कुर्ब ॾे, जीअं माइरूं धीअ जी शादीअ ते ख़ुशियूं कंदियूं आहिनि। अमर इहे ई ख़ुशियूं करे ज़ीनत खे पंहिंजा पारो अहसासु मुंहिंजे करे, पंहिंजे पुट गामणे करे। कसम वॾी ॻाल्हि आहे, शुक्र अलाह जो, जो हलो ज़ीनत लाइ सही इंसान थी वियो, तुंहिंजे दिलि में एहसास त पैदा थियो आहे न। अब ॻाल्हि ॿुध, आउं बि इन ॻाल्हि ते गौर कयां पई, पर मूंखे ख़बर आहे मां जे हिसाब सां आउं काफ़ी बदिलजी चुकी आहियां। बाक़ी जेको आहे अॻिते लाइ गौर कंदसि। अल्लाह अल्लाह अमर सम्झ ॾींदी, अल्लाह अची पुगी। खुशनसीब उहे माण्हू आहिनि जंहिंजूं माइरूं हिन दुनिया में ज़िंदा आहिनि। पीउ भले केॾो बि भरजलो थी बीहे, पर छोकिरीअ खे दुख सुख में माउ जी हंज जी ज़रूरत महसूसु थींदी आहे। धीअ ज़ीनत मूं ई कोन ॾेखारी, गाह करे आई या दर अची वेठी आहियां। कुझु थकियल हुयसि बाबा, ऐं लिंगनि में बि सूर हुयो, हिन करे टिकी खाए हिते ई वेही रहियसि। धीअ भला इहो त ॿुधाए, हाणे तबियत कीअं थी? हिन ॻाल्हि खे छॾ बाबा, चांहि जी ज़रूरत आहे त मां चांहि ठाहे अचां? धीअ मूंखे कुझु तोसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं बाबा? पक तोखे माई फापुल का उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे मोकिलियो हूंदो। हा धीअ, फापुल हाणे सुधरी वई आहे, चवे थी त तोखे पेट जाई धीअ सम्झी पोइ तोखे रुख़सत कंदी। सम्झी वई न धीअ? टू फिरी गिदरा थिया आहिनि छा जो माई फापुल पंहिंजो ज़ाइको मटाईंदी? मुंहिंजी प्यारी धीअ, इंसान जे खरण जी मुद्द ई न हूंदी आहे, इंसान जे सुधरण जी का बि मौसम कोन थींदी आहे। ईअं बि थी थो सघे बाबा, पर नाग जो खाधल नोड़ीअ खां बि डिॼंदो आहे। हुन जे लहजे में जॾहिं खां वठी मिठास शामिल थी आहे, मां अंदर ई अंदर में ख़ौफ़ज़दा थी वई आहियां। थोड़ा यार, आज मां ॾाढो ख़ुशि आहियां पंहिंजे वोट को। ही फ़सुल ऐं हरियाली ॾिसी मां ॾाढो ख़ुशि आहियां। पहिरियां त मुंहिंजे पारां के लाश पे घुमे। यार नूरज़, तू भेण बानो जी हालत नाहे ॾिठी। सच पुछी त हर वक़्तु अखियुनि में ॻोढ़ा अथसि। जेॾी महिल ॾिस त वीचारी रोंदी थी वञे। पर जे तरीक़े सां बानो सब्र कयो आहे न, हुनखे मुंहिंजो सलाम आहे। न त इन उमिरि जी छोकिरियूं केतिरी ज़ोरावर ऐं जज़्बाती हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजे पाण खे नुक़सानु पुॼाईंदे देरि कोन कंदियूं। सोडा साल जो हिकु ॾिंगो ऐं टेवो इंसान हुयो, मूं हुनखे सालनि खां वठी बर्दाश्त कयो। यार साल जहिड़े माण्हू सां हर दुख सुख में मां रहियसि। यार हू तमामु हिकु टेढ़ो माण्हू हुयो, पर यार सच पुछी त हमेशह हुन मूंखे दुख ॾिनो, हुन तकलीफ़ ॾिनो मूंखे। मूं बर्दाश्त कयो। मां पंहिंजूं ख़ुशियूं सभु ख़तमु करे छॾियूं, पंहिंजी ख़्वाहिशूं पंहिंजे मारे छॾियूं। मूं पंहिंजा ख़्वाब ख़तमु कया, पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु कयूं। छा तूं ॿुधाए यार,
त इन खां वधीक अञा मां कहिड़ी कुर्बानी ॾियां? अफ़सोस सोडा, अहिड़ी सुलचनी भेण खे साले तकलीफ़ में रखियो। यार सच पुछी त पंहिंजी भेण सां हू ॾाढो प्यारु कयो यार। आख़िर में त हू पंहिंजी भेण जे मथां कुर्बान थी वियो, घोर थी वियो। पर उनजी हिकिड़ी ग़लती हुई, हुन कॾहिं बि पंहिंजी भेण खे मुहबत में चूंड करण जो हक़ न ॾिनो। सोडा यार, तोखे केरु गाॾियुनि में घुमाए ऐं कढ़ायूं खाराए ऐं वरी अधु राति जो कलबन में वठी वञे। इहो सभु कुझु करण खां पोइ तोखे खूह में उछलाइजे, तोखे उहे महिरबानियूं यादि रहंदियूं या खूह में उछलाइण वारी ॻाल्हि? हिकु त खूह में उछलाइण वारी हरकत, मल जी वरी पोइ मल, उहा गण बि आहे। यार माण्हू त रब जे दरबार में इहा ई दुआ घुरंदा आहिनि त पछाड़ी भली थिए। इन्हीअ जे करे साले सां रत जो रिश्तो हुजण जे करे बानो इहो कोन विसारियो आहे, पर इन्हीअ भाउ खेसि मूंखां जुदा कयो। यार सच पुछी त सालियो ॾाढो भलो माण्हू हुई, पर हुनजी हिकिड़ी ग़लती हुई, कॾहिं बि बानूअ जी हालत हुनखे रहम न आयो। बहुत साले जे हूंदे मूं सां ॻाल्हि छो न चरी? बाबा, मूं सॼी ज़िंदगी अदा साले जी पग जो भरम रखियो आहे। तव्हांजे साम्हूं हिनखे ॾिठो करणु मुनासिब न सम्झियुमि बाबा। बाबा ॾिस, जेकॾहिं मूंखे थोरो बि अंदाज़ो हुजे हा तिन्हनि पीरनि फ़क़ीरनि जा दर भेटण जे बदिरां मां साले खे चवां त बाबा तूं नेरोज़ खे ॻोल्ह, इहा तुंहिंजी ज़िमेवारी आहे। बाबा, अदा साले सभु कुझु ॼाणींदे बि ॼाणी वारी अखियूं पूरे छॾियूं। उनखे ख़बर हुई त मुंहिंजी हिन ज़हनी मर्ज़ जो इलाज कहिड़ो आहे, पर पोइ बि चाहे तुंहिंजूं पितूं ई हुनखे खाई वयूं। तौबा कर बाबा, मां पंहिंजे भाउ खे कीअं थी पिटे सघां बाबा? हाणे ख़ैर सां तुंहिंजी ऐं नौरोज़ जे निकाह खां पोइ मां पंहिंजे प्लान वठण जे लाइ ॿेले में लही पहुतुसि। तूं ऐं नौरोज़ गोगे खे वठी शहर हलिया वञो। बाबा, मां त चवां थी त तूं पंहिंजो सीनो धोई दुश्मननि जो ज़हर पंहिंजे अंदर मां साफ़ करे छॾ। अदा साले सॼी ज़िंदगी दुश्मननि में विञाई ऐं तूं क़ैद में। बाबा, हाणे 4 पल आजपे जा मिलिया आहिनि त उन्हनि खे बाहि जी नज़र छो थो करी बाबा? जीवन में आज़ादी ॿिही शयुनि सां मूंखे प्यारु आहे, पर बुर्स पंहिंजा प्लान त कॾहिं बि विसारींदा न आहिनि। या तोखे ॼाण हुअणु खपे। बाबा, हाणे ॻाल्हि पुराणी थी वई आहे। असांजे अंदर मां अदा साले जो ॾुख बि हाणे माठ थी चुको आहे। बाबा, हादसा भली छो न एतिरा पुराणा थी वञनि, पर उन्हनि जा ज़ख़्म कॾहिं विसरंदा न आहिनि। ऐं ख़ासि करे पलांद उहो वखरा कॾहिं उहो विसरंदो ई न आहे। पाण वटि ॾाॾनि जा पलांद पोटा ई पर पोटा कंदा आहिनि, पर मां पंहिंजा पलांद पोयरनि ते छॾणु नथो चाहियां। मुंहिंजी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु न कढ माई। मूंखे को शौक़ु न आहे त तूं मुंहिंजे विहांउ में तंबू खोड़, 7 रछूं तयारु कराए। ना मूंखे कंहिं ज़ेवर ऐं ना ई मूंखे कंहिं कपिड़े जी लोड़ आहे। ऐं फाटल पुराण कपिड़नि में बि जेकॾहिं सोडरे हली वञा न, पोइ उप बि कोन कंदो। हा, मूंखे लॻे थो त सामने इहो कोन ॿुधायो आहे त मूं तुंहिंजे ख़िलाफ़ जेको बुग़्ज़ हुयो न मुंहिंजे दिलि में, मुंहिंजी दिलि साफ़ आहे तुंहिंजी तरफ़ां। हाणे तूं मूंखे पंहिंजी माउ सम्झो, हक़ीक़ी माउ। हा, तुंहिंजी महिरबानी, पर कंहिंखे मां सम्झण ऐं मां हुजण में ॾींहं ऐं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं इहो फ़र्क़ु रुगो मूं जहिड़ी अकेली ऐं उदास धीउ महसूसु करे सघे थी। मूंखे चाहे तूं भली मूंखे माउ जो दर्जो न ॾे, पर ॾिसजांइ कंहिंजी शादी में ओ माउ खां वधीक थी हलंदी सही, उहो दर्जो ॾींदी सही, माउ वांगुरु कमु कंदुसि, तोखे पढ़ाईंदुसि पंहिंजे घर मां। कंहिं बि खफ़े में पवण जी को बि ज़रूरत न आहे। ऐं सोडे सां पाणी ॻाल्हाईंदसि, उहो बि सादनि कपिड़नि में मौलवी साण वठी ईंदो। हरू भरू जा ख़र्च न आहिनि करणा। मूंखे लॻे थो जेको तूं ॻाल्हाई पई न, तुंहिंजे अंदर में को ॾुख आहे,
वो ज़बान ते ज़ाहिर थिए पियो न। मूंखे इहो ॿुधा मुंहिंजी राणी, तोखे मुंहिंजी तरफ़ां का तकलीफ़ पहुती आहे छा? तूं ज़ाहिर कर ऐं हाणे हथ ॿधी तोखां माफ़ी थी वठां। आऊं न कंहिंखां खफ़ा आहियां ऐं ना ई नाराज़, ना ई मूंखे कंहिं ॻाल्हि जो ॾुखु आहे। बसि आऊं वियाह जे इहो क़िस्म रिवायतुनि जे रिमझोल में फासण नथी चाहियां। मूंखे गांव माना ॾाढो शर्मसार कयो। अहिड़ियूं छोकिरे ॻाल्हियूं कयूं छा पाण हैरान थी वियसि हली। पोइ मूंखे अहसासु थियो आहे तुंहिंजो ॾाढो अहसासु अथमि ऐं सालनि बि तुंहिंजी ॾाढी पारत कई आहे। उन वीचारे खे दिली ॾुख पियो थिए त तूं वञी पई घरां। गामण जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कबी, उहो त बसि अकनि ते अटो हारींदो आहे। हाई पोइ छॾो खां वठी याओ न नंढड़ो चवंदीसि सफ़ा कोचरियो ऐं गोदा, पर न हाणे जेके इन छोकिरे सियाणप जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि दंग करे छॾींदसि। मीरा तुंहिंजी तारीफ़ूं करे करे थकिजे ई कोन थी। हर वक़्तु हुनजे वाते तुंहिंजी तात आहे। भाभी मीरा पाण सुठी आहे तॾहिं हुनखे पूरी दुनिया सुठी थी लॻे। इहा ॻाल्हि आहे त मीरा खे माण्हुनि जी परख न आहे। हू माण्हुनि जे चहिरे खे ॾिसी मुंहिंजे मिज़ाज खे सम्झी वेंदी आहे। हा मुंहिंजा जाने भाउ, तुंहिंजी कुंवार जो को जवाब ई न आहे, लखनि में हिकिड़ी आहे। लॻे थो त मां मीरा जी घणी तारीफ़ करे रहियो आहियां। तव्हांजो ॾोह न आहे भाउ, हर नए तालुक में ईअं ई थींदो आहे। तॾहिं त शाह साईं खे चवणो पियो त नओ नींहं लॻोसि घरे ऐं ॻाल्हियूं करे। मूं भला छा मेरू बि तालुक गहरे थियण खां पोइ छा मेरू बि तारीफ़ करण थोरी थी? अहिड़ा तमामु थोरा तालुक हूंदा आहिनि जिन जी मोहबत शुरूआत खां आख़िर ताईं उरूज ते रहंदी आहे। न त आमतौर रिश्तनि जो मिठास घणो वक़्तु बरक़रार न ई रहंदो। उहे के कसा रिश्ता हूंदा? इंसान जा जॾहिं पाण में कोड़े थिया हूंदा आहिनि न त वक़्तु पवण सां उहे रिश्ता कोड़ा या मिठा न आहिनि थींदा। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अदा, वक़्तु फिरंदे देरि न आहे लॻंदी ऐं कॾहिं कॾहिं वक़्त सां गॾु रिश्ता ऐं मिज़ाज में मटिजी वेंदा आहिनि। राणी चई त मां तोखे पने ते लिखी ॾियां, न मीरा जी दिलि तब्दील थींदी न वक़्तु पवण सां मुंहिंजो प्यारु घटिबो। एॾी हाम न हर अदा, तुंहिंजी ज़िंदगी में ॿी छोकिरी बि रही आहे। यादाश्त वापसि अचण खां पोइ तोखे ख़बर पवंदी त तूं मूमल सां केतिरो प्यारु कंदो आहे। तोखे हज़ारे कानून कई और मूं एतिरा मैसेज वेठी थी कयां तो मूंखे हिकिड़ी कार जो बि जवाब नथो ॾी ऐं एॾी लापरवाही। मुंहिंजो फोन मुंहिंजी मर्ज़ी। एॾी ओपराई माण्हू माज़ी जी रिश्तनि जो को भरम रखे। इहो साॻियो जुमिलो मां तोखे बि चई सघां। तो पंहिंजी राय क़ाइमु करण वक़्तु साथनि जी मोहबत जो ख़्यालु कोन कर। मां तो औरत आहियां न, औरतूं मर्दनि वांगुरु होशियार न आहिनि हूंदियूं ऐं हू तकड़ में उबता सुबता फ़ैसिला करे वेंदियूं आहिनि। मूंखे इहो ॿुधाए त तो हींअर छाजे लाइ फोन कयो? मां इलाही परेशान आहियां ऐं तोखे को अहसास ई न आहे ऐं मां हिन जहन्नम में हिकु पल पल कीअं थी गुज़ारियां ऐं मौत जे ख़ौफ़ मूंखे टोड़े छॾियो आहे शमशू। हाँ त पोइ रुख़सार इहा सज़ा तो पंहिंजे लाइ पाण तयारु कई। हाँ त पोइ मूं कॾहिं तोखे चयो त तूं हिन हवेली जहिड़े जहन्नम में रह, तूं मूं ॾे छो नथी निकिरी अची? मां निकिरी त हिकिड़े मिंट में ई अचां, पर जेका असां एॾी जाखोड़ कई आहे, खान बहादुर जो खून कयो ऐं इहा महिनत ज़ाया छो करणु ॾियां? ज़िंदगी सां प्यार कर या दौलत सां? जेकॾहिं ॿिन्हिनि सां प्यार थिए न त सम्झी वञ ज़िंदगी हिकु जुआ आहे। छा तूं मुंहिंजी का बि मदद नथो करे सघीं? मूं त तोखे इहो ई ॿुधायो त शर्मीर जे इरादनि सां इहा मूंखे ख़बर पई त हू तोखे क़तल नथो करणु चाहे। इन करे उन खां डिॼण जी तोखे का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं मां तुंहिंजी ॻाल्हि ते भरवसो करे शमशू ऐं मां मारिजी हलां त पोइ? दौलत जो हिर्स ॾाढो गंदो हूंदो आहे। इन में ज़िंदगी वञण जो बि तमामु घणो ख़तरो हूंदो आहे। रही मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे।
मुस्तक़बिल जी पूरी प्लानिंग करे छई आहे। मुनासिब सम्झो त कुझु मूंखे तो ॿुधायो शमीर साईं। भाई वो सोचो है तो मां रुखसार बेगम ऐं फिरोज़ खान खे माफ़ करे छॾींदुसि। माफ़ छा पर भाइयों सोचो आहे त ॿिन्ही खे ज़मीन जो टुकर टुकर ॾींदुसि ताकि वञी आबाद कने ज़िंदगी गुज़ारे। ही तव्हां छा पिया चओ शमीर साईं? जेके माण्हू तव्हांजी जान जा वेड़ी आहे, तव्हांजी मौज जा ख़्वाब ॾिसंदा, अॼु हिननि माण्हुनि खे तव्हां ज़मीन जो टुको ॿियनि जी ॻाल्हि पिया करियो। कि ज़मीन हिते ई रहिजी वेंदी मुंहिंजा भाउ, ऐं इहो मुंहिंजा उस्ताद थोरी आहे जो जीअं कनि थी मां बि कयां। पर शमीर साईं, तव्हां पंहिंजे बारे में छा सोचियो आहे? मां सोचियो आहे त शादी खां पोइ फौरन बाद मां चांडोगी सां गॾु वर्ल्ड टूर ते हली वेंदुसि ऐं पोइ हीउ सॼो निज़ाम तोखे संभालणो। शेवी साईं, भला चांडो की भेण शादी लाइ आमादगी ज़ाहिर करे वरिती आहे? उन मोहलत घुरी सोचण जे लाइ। उन मोहलत जो टाइम अॼु राति ख़तमु थींदो। अलाह कलो कामयाबी नसीब थी हुई शमीर साईं। भला शमीर साईं, पुछो त ये छोकिरी तव्हांखे कीअं वारी हुई? कैसा मोहबत कीअं छो थींदी आहे, हिन ॻाल्हि जो जवाबु अॼु ॾींहुं ताईं को फ़िलासफ़र बि न रही सघे। पर मां ज़ाती तौर ते सम्झां थो त चांडोकी मुंहिंजी तकलीफ़ुनि जो मिठो समर आहे। मूंखे तुंहिंजो ई इंतज़ार हुयो। बिजार खान, तव्हां ठीकु आहियो? को कमु आहे त हुकुम कयो। हुकुम न बि तजवीज़ आहे। तजवीज़? हा, असल में शमीर खान खे कंट्रोल करणो, कंहिं बि तरीक़े सां उनखे कंट्रोल कर। अदालत में मामिलो कमज़ोर पइजी सघे थो, उन जे ख़िलाफ़ का पक्की साबिती न आहे। अदालत जे मामलनि खे छॾ, मां तोखे अहिड़ो तहफ़ुज़ ॾींदुसि जो तुंहिंजे वहम गुमान में बि न हूंदो। तूं हीअं करे हिकिड़ो केस ठाहे, हुनखे एंटर कर, अहिड़ो मज़बूत केस ठाहे जंहिंमें माण्हू जकड़जण घुरिजनि। पर बिजार खान, इहा त कानून जी लताड़ थींदी। कानून ए मियां, जेसी ताईं इहो शमीर आज़ाद आहे न, असीं सभु ख़तरे में आहियूं। हू त ख़ान बहादुर जो क़त्ल आहे ऐं शहरोज़ बि हुनजे क़ैद में आहे। जेकॾहिं शमीर ज़िंदा रहियो न त सभु कुझु उल्टो करे छॾींदो। पर सरकार, तव्हां ई ॿुधायो त उन ते इल्ज़ाम कहिड़ो लॻायां? इहो त सवलो कमु आहे। तव्हां पुलिस जे लाइ को मसइलो आहे छा? मियां, मंशियात जो केस हणीसि, गैर कानूनी हथियारनि जो केस हणीसि, रियासत सां बग़ावत जो केस हणीसि, अहिड़ो हणीसि जो ज़मानत ई न थियसि। पर बिजार खान, यादि रखिजो, मूंखे मथां खां ज़ोर पियो त मूंखे बचाइजो ज़रूरु। बसि तूं मुंहिंजो माण्हू थी वञ, तोखे लाड़ न लोॾो। हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि सही, कम जी स्पीड सां तोखे इनाम सां बि नवाज़ियो वेंदो। सम्झियुसि बिजार खान, पोइ मूंखे इजाज़त। ठीकु आहे, तूं हाणे भले हल। हाणे ॾिसूं था शमीर त तूं कहिड़ी चाल थो चली। मुंहिंजी ज़ीरत सां ॻाल्हि ॿोल थी हुई। हू चए पई त निकाह सादगी सां कयो, एतिरे क़दुरु जो पाड़े वारनि खे बि न ॿुधायो, न ई ॻोठ में कंहिंखे ख़बर पए। वॾी ॻाल्हि छोकिरी त इहा बि कई त जेके मुंहिंजूं साहेड़ियूं आहिनि न, उन्हनि खे बि ख़बर न पए, बसि सातपण में करे छॾियो। भापल, ओचितो छा थियो छोकिरीअ खे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं करण लॻी आहे? मूंखे लॻे थो त पाण ॿिन्हिनि लाइ हुनजे दिलि में का रंजिश आहे, ॿुधाए नथी। हाणे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, बाक़ी हाणे ख़ुदा बहितर ॼाणे त अलाह जो छा अथसि। तो त चयो हो त मां हुनखे मां वारो कुर्ब ॾेई हथनि सां सिंगारे कुंवार कंदसि। हा, इहो मूंखे ई त करिणो आहे, पर उन छोकिरी बि इहो मूंखे चई छॾियो आहे त मां हूंदी आहे, ॿी केतिरी बि कोशिश करे न, मां नथी थी सघे। हींअर किथे आहे ज़ीनत? असर त करेसि। सावण ख़बर बि अथई त ही टाइम कहिड़ो आहे, शाम जो टाइम आहे न। हिन शाम जे टाइम ते तूं गा करण वेंदी आहे। भेण बा अड़ी फफुल चरी त न थी आई, सुभाणे हुनजो निकाह आहे, तूं वरी हुनखे गाह लाइ मोकिले छॾियो आहे। तोए वरी पाण चवे थी त हुनजी दिलि में असां ॿिन्हिनि जे लाइ रंजिश आहे।
मूं त मना कयो मांसि पर मुड़ी कोन। चए पई सॼी उमिरि त तव्हांजे घर जा मूं कमकार कया आहिनि, जेकॾहिं मूं 2 ॾींहं कमु कयो त कहिड़ी अरबा कता थी पई। तूं चुप भले कर, हाणे आउं छा चवांसि। ज़ीनत, तुझे लहजे में एॾी कावड़ छो आहे? असुल ज़हर भलियल आहे। मां तोसां कावड़ियल न आहियां, पंहिंजे पाण मां बेज़ार आहियां। मुंहिंजो मन भरियल आहे, रोइण जी दिलि थी चए। पर छो? आखिर कहिड़ी परेशानी आहे तोखे जो तूं रोवण ते मजबूर थी वञे? छा थियो आहे? ज़ीनत, तूं पंहिंजो पाण खे खपा छो आहीं? सोडा, जॾहिं खां वठी पंहिंजे निकाह जूं तयारियूं शुरू थियूं आहिनि न, हिकिड़े वहम मुंहिंजे दिलि में घर करे छॾियो आहे। मां ॾाढी ड्रिनल ऐं परेशान आहियां। मूंखे ॿुधाए त मसइलो छा आहे? ज़ीनत, मूंखे लिकाइण जी का बि ज़रूरत न आहे। सारे मां तुंहिंजो प्यार आहियां, तुंहिंजो पंहिंजो आहियां। तूं चरी मूंखे सभु कुझु पंहिंजो ॿुधाए, पंहिंजे दिलि जो ॿार हल्को बि थी पवंदई। तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर त ज़िंदगीअ में कॾहिं बि मूंखे गुज़िरियल ज़िंदगी जो तानो न ॾींदे। जेको हादसो मूंसां थियो उहा त तोखे सभु ख़बर आहे। चरी, तूं इन ॻाल्हि खे ईअं यादि कई वेठी। चरी, तूं मुंहिंजी मोहबत आहीं, मुंहिंजो प्यार आहीं। मुंहिंजे दिलि में कुझु बि न आहे। मां हमेशह तोसां प्यार कयो आहे ऐं तोसां प्यार कंदो रहंदुसि। बसि माण्हू अधु कलाक अॻु मानी खाईंदा आहिनि, उहा बि उन खां विसरी वेंदी आहे त छा खाधो छा पीतो, ऐं मां एतिरे टाइम जी ॻाल्हि यादि कंदुसि। पर सोडा, मां छोकिरी आहियां। छोकिरी त तोहमत हणणु सवलो आहे, कंहिं वेड़ झेड़ में हादसे जो तानो ॾियण बि सवलो आहे। हिन करे ॾिनल आहियां। ज़ीनत, तूं मूंखे कुझु बि न लिकाए। ॿुधाए छा मसइलो आहे? हा, तव्हां बासत खे यादि बि कयो, मान खे वठी आए शमीर साईं। शमीर साईं, मां पाण हेॾे आयुसि पे, रस्ते में मूंखे रहीम मिली वियो, पोइ गॾिजी हलिया आयासीं। पर ही हेतिरा ॾींहं किथे घुमो? शमीर साईं, मूंखे हिकिड़ो नाविल लिखणो हुयो। तव्हांजे फार्म हाउस ते मूंखे रहीम छॾे आयो, पोइ उते सुकून सां फ़ोन बंदि करे पंहिंजे कम सां लॻी वियुसि। शमीर साईं, हिकिड़ी कहाणी पूरी करे वरी ॿी कहाणी शुरू करायो आहे बासत। हिन खां पुछो उहा छोकिरी हिन जी ज़ाती कहाणी में कीअं किथां दाख़िल थी। तूं कहिड़ी छोकिरी जी ॻाल्हि करे रहियो आहीं रहीम? जेकॾहिं पासे जेको मोहबत शोहबत जो को पर्सनल मामिलो आहे, तूं हुनजो पर्सनल मामिलो आहे। असां हुन बारे में हिन खां को बि सवाल नथा करे सघूं। मोहबतूं शमीर साईं भले 10 वञी करे, पर लेखक हूं बि हुसन या पुजारी हूंदा आहिनि। त पोइ ॿी कहिड़ी छोकिरी जी मां हिन खां पुछा कयां? साईं, जंहिंखे अलाए किथां ॻोल्हे बनियनो आहे पाण सां गॾु वठी आयो आहे। साईं, हर ॿी छोकिरी हिन जे ख़्याल में हिन जी महबूबा हूंदी आहे। ही मां छा पियो ॿुधां राइटर साहब? असांजे ॻोठ में अची तव्हां सची पची कहाणी शुरू करे चई छा? दरअसल हिकिड़ी छोकिरी मूंसां मिली, उनजे पोयां माण्हू लॻल हुया। छोकिरी मूंसां टकरी, बस मुबाहिसे में ख़बर पई त तव्हांजे ॻोठ जी आहे। मूंखे हुनजो ज़हनी तवाज़ुन ठीकु न लॻो, उनखे मां पाण सां गॾु वठी आयुसि। अच्छा, त पोइ छोकिरी किथे आहे हींअर? हुन मूंखे ॻोठ जे विच में लाहिण जो चयईं, मां हुनखे लाहे हेॾे हलियो आयुसि। होॾा राइटर साहब, तव्हां चयो त हुनजो ज़हनी तवाज़ुन ठीकु न पियो लॻे। हाणे हुनखे तव्हां कंहिं घर जाइ या जॻह ते छॾण बदिरां रस्ते ते लाहे आयो। शमीर साईं, मां हुन सां ॻाल्हाईंदो आयुसि, पर हुनजो ज़हनी तवाज़ुन मूंखे ठीकु न लॻो, तॾहिं मां हुनखे ॻोठ छॾे आयुसि। हा, हूंदी का ॻोठ जी दीवानी छोकिरी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।